ते तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। रमज़ान स्पेशल मां तव्हांजे लाइ रेसिपी खणी आई आहियां, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त हली तयारु कयूं। तव्हां मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻी। चना असां इनखे सिंधीअ में फोटा चवंदा आहियूं। खाइण में तमामु घणा मज़ेदार थींदा आहिनि। असां इन्हनि जो पुलाउ तयारु कंदा, इन जे लाइ असां बसर कटिंग कंदासीं। असां इनखे पिसाए छॾियो। अधु कलाक खनि असां इन्हनि खे पिसाईंदा। तव्हां पंहिंजे फैमिलीअ जे मुताबिक़ चांवर तव्हां करे सघो था। तयारु करण जे लाइ असां बसरनि जो दाग़ पचाईंदासीं। ॾिठव तव्हां, गीह में असां बसर विधा, कटिंग कईसीं, असां हिननि जो दाग़ पचायोसीं। हाणे असां हिन में पाणी विझी छॾियो। इन में असां नमक, हल्दी, लूणु असां हिन में विझी छॾींदा। जेसिताईं असांजा बसर ॻरनि त इन में असां ग्रीन चना आहिनि, असां थोरो गीहु विझी करे असां हिन में इहे फोटा असां विधा। हिनखे फोटा बि सिंधीअ में चइबो आहे। इहे विझी करे असां हिनखे थोरो हल्को घुमाए करे हाणे असां हिन में पाणी विझो। हिनखे असां सीटियूं ॾियाराईंदा जेसिताईं असांजा इहे चना ॻरी वञनि। ऐं हुन बसर में असां साओ ग्रीन मिर्च बि विधासीं। हिन में 2 कटे करे मूंखां स्किप थी विया आहिनि, मां तव्हांखे न ॾेखारिया। हाणे असां तेसिताईं जेसिताईं असां पुलाउ तयारु थिए असां फिश खे फ्राए कंदासीं। ॾिसो, असां 2 सीटियुनि में असांजा फोटा ॻरी विया आहिनि। ॾिसो, असां तव्हांखे ॾेखारियूं था। ईअं ॻरी वञनि त पोइ असां जेको असां दाग़ पचायोसीं असां इन्हनि में इहो असां विझी छॾियो। जेको हिन में पाणी हुयो उहो बि हिन में असां विझी छॾींदा। वेस्ट न कंदा, इन सां टेस्ट अची वेंदी। इन में असां हाणे पंहिंजो ॻरी विया आहिनि, असांजा बसर बि ॻरी विया आहिनि ऐं असांजा फोटा बि ॻरे। असां हिन में पाणी विझंदासीं चांवरनि जो माप जो। असां हिन में 2 कटरा असां चांवर तयारु कयासीं, उनजे हिसाब सां असां 4 कटरा पाणी विझंदा। हाणे असां हिन जो पुलाउ तयारु कंदासीं। ॾिसो, असांजो बॉइल थी वियो आहे पाणी। हाणे असां हिन में चांवर विझंदासीं। ॾिठो, असां हिन में चांवर विधासीं। इन में तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ इन में नमक, लाल मिर्च तव्हां हिन में विझी सघो था। असां हिन में विधोसीं। हाणे असांजा चांवर, असांजो पुलाउ तयारु थियण वारो आहे। ॾिसो असां कीअं तयारु कयूं था। सिंपल आहे, ईज़ी रेसिपी आहे, पर खाइण में एतिरी डिलीशियस आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां रमज़ान में ज़रूरु तव्हां तयारु कजो। तव्हांखे फिश ऐं त पुलाउ इहो तव्हांखे चननि वारो यानी कि फोटनि वारो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। तव्हां बि ज़रूरु मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे इहा कीअं रेसिपी लॻी। असां तयारु कयोसीं त तव्हांजे लाइ एतिरो। ॾिसो असांखे कीअं तयारु थी वियो, केतिरो असांजो मज़ेदार। हाणे असां हली फिश खे तयारु कयूं। फिश तयारु करण लाइ असांखे मसालो खपंदो, नमक खपंदो, लाल मिर्च खपंदो, सुका धनिया खपंदा ऐं जीरो पाउडर, गरम मसालो, हे या पुदीनो आहे, सुकल पुदीनो, इहो असां घर में सुकाईंदा आहियूं। इहो असां हिन में विझंदासीं हिन जे मथां, जीअं असांजी फिश असांजी मज़ेदार थी पए, असांजी टेस्टी थी पए असांजी फिश। ऐं नमक अॻ में बि असां फिश में विधोसीं, इन जे हिसाब सां असां थोरो हल्को विझंदासीं इन में नमक। इन जे मथां असां थोरो गरम गीहु विझंदासीं, जीअं असांजो मसालो असांजो टिकी वञे, लही न वञे। इन जे मथां असां धाणा विझंदासीं, फ्रेश धाणा आहिनि, असां इहे हिन में विझंदा। हाणे असां हिनखे हल्के गीहु विझी करे असां हिनखे फ्राए कंदासीं। असांजी फिश क्रिस्पी थी वञे। हाणे असां डिश आउट कंदा। चना मसाला फिश असांजी तयारु आहे। रमज़ान स्पेशल तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी मुंहिंजी हीअ रेसिपी। तव्हां बि रमज़ान में ज़रूरु तयारु कजो। मां तव्हांजे लाइ स्पेशल तव्हांजे लाइ पेश कई आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। सलाद आहे या असां लीमो आहे, खाइण में एतिरी मज़ेदार आहे। तव्हां ज़रूरु मूंखे ॿुधाइजो तव्हांखे हीअ कीअं रेसिपी लॻी। वरी ॿीहर मिलंदासीं।